संग साहब तव्हां कीअं था ॾिसो हिन सॼी डेवलपमेंट खे? ॾिसो, हिन में फ़ैसिलो त हिननि जेको बि कयो उहो हाणे उनखे उन फ़ैसिले जी को बि धणिप करण लाइ तयारु कोन्हे त भई इहो कंहिं कयो। उन में चवनि इहो था त इमरान ख़ान साहिबु कयो, पर हू थो चवे न मूं कोन कयो। वरी इहो थो उनखे जेको PTI जो जेको आहे हाणे चेयरमैन जेको चूंडियो हुयो हाणे हुन ते बैरिस्टर गोहर, हुन चयो आहे त भई इहो असां फ़ैसिलो सही कयोसीं। अच्छा, ॿिए पासे जेको सुन्नी इताद काउंसिल मां इहो आवाज़ु पियो अचे त भई ख़ासि त सेनेट जे चूंडनि जे हवाले सां त भई तव्हां जेके PTI जा वॾा आहिनि उहे हरू भरू जेके आहिनि से विच में अची करे मामले खे न बिगाड़े। त हिकिड़े पासे ख़ुदि मतिलबु त PTI ऐं सुन्नी इताद जे विच में हिकिड़ो डफेड़ आहे, ॿिए पासे ख़ुदि जेको PTI जे अंदरि बि हिक खां वधीक, बल्कि हिन वक़्त ताईं जेके 3 मेजर जेके राया साम्हूं आया आहिनि उहे आहिनि। त इहो सॼो मामिलो अहिड़े पासे वञे पियो जेको इन्हनि खे मतिलबु त इन्हनि जी सॼी जेका पार्लियामेंट में रिलेवेंस आहे उहा सॼी ख़तमु थी। संग साहब तव्हां कीअं था सम्झो पंहिंजो कुरैशी साहिबु चए थो त हीअ पार्टी जे नाले में हिकिड़ो तमाशो आहे? ॾिसो, पार्टी जे नाले में तमाशो आहे न आहे इहो त मतिलबु त चवण लाइ चई सघिजे थो, पर बहरहाल माण्हुनि में उन्हनि जी पब्लिक अपील आहे। उनखां अलावा हुन हिकिड़ो चङो अरसो हुकूमत में गुज़ारियो आहे ऐं तॾहिं बि कुझु न कुझु त सीटूं खयूं न जेके बि हुनखे 2018 में। हाणे त बिल्कुलु हिकिड़ी डिफरेंट शइ आहे त मुंहिंजे ख़्याल में इहे जेके ग्राउंड रियलिटीज़ आहिनि उन्हनि खे ज़रूरु असांखे सम्झणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि थी आहे, ॿी ॻाल्हि इहा आहे त PMLN जो ऐं PTI जो केस बिल्कुलु डिफरेंट आहिनि। हू जॾहिं एस्टेब्लिशमेंट जी पार्टी जे तौर ते आई त पोइ हुन जे ख़िलाफ़ु ईअं का बि हिन भेरे थियो आहे, इन खां बिल्कुलु डिफरेंट हिकिड़ो वियो हुयो। इहो बिल्कुलु पोइ जी ॻाल्हि आहे त पोइ जेको इंसान अची इन 2013 खां पोइ वारे सॼे किसे में शयूं थियूं उहो बिल्कुलु हिकिड़ो डिफरेंट सीनरियो। कीअं डिफरेंट हो? डिफरेंट इन जे करे हो जो हुनजे ख़िलाफ़ु ईअं त कोन कार्रवाई थी जेका PTI जे ख़िलाफ़ु थी। इन खां संगीन थी? संगीन त ॾिसो न, उहो 1999 में जॾहिं मुशरफ टेक ओवर कयो, हे इन्हनि खे जेल में विझी छॾियऊं त स्पीडी ट्रायल जे थ्रू हिननि खे कन्विक्शन बि अची वई, हाईजैकिंग जे केस में सज़ाए मौत बि अची वई। मतिलबु आहे त हिन खे त अञा का सज़ा अहिड़ी न आई आहे। हुन वक़्तु त हिननि जा सभु खौसली शाह खां वठी सॼी क़यादत जेका उहा जेलनि में हली वई ऐं उनखां पोइ हुन वटि हिकिड़ो ई ऑप्शन छॾियो वियो त भई मुल्क खां ॿाहिरि हलिया वञो त तव्हांजी का पज़ीराई कोन्हे। त उहो त दौर PMLN बि ॾिठो, फ़र्क़ु हिकिड़ो ॿियो बि आहे ऐं हिकिड़ो आमिर ऐं हिकिड़ी अथॉरिटेरियन। हाणे त वरी बि इलेक्शन थिए थो, हल बाबा वोट खणी आया, सचा कूड़ा सभु पार्टियूं वोट खणी आयूं, उन्हनि जी नुमाइंदगी आहे असेंबलियुनि में, असेंबलियूं ख़तमु, हुकूमतूं ख़तमु। उनखां पोइ जेको आहे हिकिड़े आमिर जो जेको दौरु, उनमें कोर्टूं हुननि जे इन सतह ते हुयूं जो हुन जेका शइ कोर्टुनि खां घुरी बि कोन मुशरफ, कोर्टुनि हुननि खे उहा बि ॾेई छॾी त भली आइन में जेके वणई तरमीमूं कर। कोर्टूं बि इन तरह जूं। हाणे त जस्टिस फाइज़ी सां जहिड़ो जज वेठो आहे जंहिंजे बारे में माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त हितां को रिलीफ कंहिंखे मिली वेंदो। उन वक़्तु त वधीक संगीन नोयत जी ॻाल्हि हुई ऐं उनखां वधीक संगीन नोयत जी ॻाल्हि त वरी जेका पंहिंजो कुरैशी साहिबु जेका पीपल्स पार्टी जे बारे में कई, ज़िया जी मार्शल जो दौरु, त कम अज़ कम PTI त उन टेस्ट मां न गुज़री आहे जंहिंमां ॿियूं ॿ वॾियूं पार्टियूं जंहिंजो पाण ज़िक्र कयूं था। हुन में नवाज़ लीग जे जॾहिं हुनखे ख़िलाफ़ु मुशरफ कार्रवायूं कयूं त पोइ उन वक़्तु इहा सिचुएशन जो हुन जी जेका लीडरशिप हुई मेनली उहा ई, बाक़ी त को कारकुननि जे तरफ़ां उहो कोन हो। कारकुननि जे तरफ़ां एॾो रेज़िस्टेंस बि कोन हुई, तमामु घटि हुई, अहिड़े नमूने सां कोन हुई जंहिंमें जेलनि में हुया न साईं, एॾा कोन हुआ न सर। बाक़ाइदा इहा कन्फ्रंटेशन वारी सूरत हाल कोन हुई। पर हींअर जेको मेन इशू आहे उहो इहो आहे त ख़ुदि PTI जे अंदरि जेको इख़्तिलाफ़ आहिनि उहो, ऐं उनखां पोइ उन्हनि सॼे इख़्तिलाफ़नि खे कहिड़े नमूने सां ख़ुदि जेका हुकूमत आहे या एस्टेब्लिशमेंट आहे उहा कीअं पई उनखे हलाए, इहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे। सांगी साहिब से पुछे साईं, इहो छा इम्पैक्ट विझंदो लामाला? इहो पाण वटि पार्टियुनि जी इहा अजीब फिनोमेना रही आहे त जॾहिं पार्टियुनि ते दबाव आयो आहे पोइ सस्टेन उन्हनि पार्टियुनि कयो आहे या उन्हनि पार्टियुनि खे उहो हिकिड़ो दग मिलियो जॾहिं उन्हनि उन सियासत खे विरासत में तब्दील कयो। उहो पीपल्स पार्टी बि जी थी जॾहिं भुटे साहिब खे शहीद कयो वियो, उनखां पोइ ज़िया-उल-हक़ जेके कार्रवायूं कयूं त नतीजे में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं बेगम नुसरत भुट्टो साहिबा उहे आयूं ऐं उहे मैदान में बीठियूं रहियूं। नतीजे में पीपल्स पार्टी जेका इंटैक्ट रही।
विच में जेके बि मामला थिया, जतोई साहब हुयो या हफ़ीज़ पीरज़ादो साहब, मुमताज़ भुट्टो साहब, जेके बि कौसर न्याज़ी में कई नाला आहिनि, उहे उन्हनि जे बावजूदि उहा इंटैक्ट रही। अच्छा, साॻी तरह सां जेको नून लीग जो फार्मूला आहे, जॾहिं मुशरफ हुन ते दबाव विधो त पोइ उहा उन जी जेका पार्टी जी क़यादत हुई उहा जेका आहे सा ख़ानदान जे अंदरि कुलसूम नवाज़ साहिबा जी हुन में हली वई, त हुन बि फाइट आउट कयो ऐं पार्टी इंटैक्ट रही ऐं नवाज़ शरीफ़ खे जेको आहे सो सज़ा ख़तमु कराए कंहिं नमूने सां मुल्क खां ॿाहिरि मोकिलण में कामयाबु थी ऐं पार्टी ही हिकिड़ो मतिलबु पाकिस्तान में हिकिड़ो ई अजीब आहे। ऐं सेम वे इहो तव्हां ॾिसो बांग्लादेश में बि आहे, ही बार्गेनिंग टूल जे तौरु इस्तेमालु पियो थिए। ही सॼो मामिलो त जेको आहे मुज़ाहरा कंदासूं, असां डिस्टेबलाइज़ कंदासूं मुल्क जे अंदरि बि, मुल्क जे ॿाहिरि बि, पार्लियामेंट जे अंदरि बि, पार्लियामेंट जे ॿाहिरि बि। पर जेको उहो चवनि था पिया त न, असां हाणे अस्करी क़यादत जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो बानी PTI खां वठी हर अॻुवाण जेको आहे उहो इहो मौक़िफ़ इस्तेमालु करे थो। हालांकि जॾहिं 9 मई थियो हुयो त उनखां पोइ बानी PTI चयो त जेकॾहिं ॿिए दफ़े गिरफ़्तार कयो वियो त ॿिए दफ़े बि इन तरह जो रद्दमल थींदो। उन वक़्तु हुनजो टोन ॿियो हुयो, पर हाणे लॻे थो त हू इहो सम्झनि था त उन्हनि खां सवाइ मुल्क हलणु न ॾिबो। बाक़ी जेकॾहिं हुन जे लाइ कोई स्पेस थिए थो त पोइ अस्करी इदारनि सां उन्हनि जी क़यादत सां हलण लाइ तयारु आहे। यार इन सॼी सिचुएशन मूंखे लॻे थो जेको PTI जो ऐं PTI जेका क़यादत आहे या उनजी जेको थिंक टैंक जेको जेकॾहिं आहे त उन जो सॼो जेको ज़ोर इन ते आहे त भई PTI जे बानी खे जेल मां ॿाहिरि कढाइजे, पोइ केस ख़तमु था थियनि या ज़मानतूं थियनि, कंहिं न कंहिं तरीक़े सां ॿाहिरि अचे। छो त ॿाहिरि जेके न आहे त अंदरि जी दुनिया में हू सफ़ा हुनखे ॿाहिरि जी दुनिया सां को राब्तो हुनजो न पियो थिए। हींअर त वरी जेको आयो आहे न त भई मुलाक़ातूं वग़ैरह बंदि आहिनि, तंहिंजे नतीजे में इहो थिए त हिकिड़ा फ़ैसिला खणी था वञनि, वापसी में हू हिकिड़ा त जवाबु ॾे, विच में जेका तब्दील थी था वञनि, उहो सॼो आहे। त हींअर सॼी सिचुएशन आहे, इहो ई सबबु आहे जो PTI जे इन्हनि लीडरनि खां या वर्करनि खां जॾहिं पुछियो थो वञे तॾहिं उन्हनि जो इहो आहे त भई अप्रैल में ई आज़ादु थी वेंदो। माना उन्हनि सॼो जेको इन ते आहे त उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां आज़ादु कराइजे। ऐं बाक़ी शयूं इहो कंहिं न कंहिं हुननि खे आसिरो ॾिनो हूंदो, का ॻाल्हि थी हूंदी। ॾिसो, आसिरे जी बि ॻाल्हि थी सघे थी, इन्हनि जे तरफ़ां कोशिशि बि थी सघे थी। हू सम्झनि था त हींअर जेकॾहिं असां थोरी घणी मैन्यूरिंग कयूं ऐं हीअ जेको जंहिंखे तव्हां पिया चयो न ब्लैकमेलिंग कजे, जेकॾहिं प्रेशर तव्हां कोन चयो, चलो आऊं थो चई छॾियां त उन में जो तव्हां बार्गेनिंग चई चयो, हा, त मुंहिंजे ख़्याल में ॿिन्ही में हिकिड़ो थोरो अंग्रेज़ी जा लफ़्ज़ आहिनि, ॿिनि जी माना मुख़्तलिफ़ आहे। चलो, त मतिलबु त उन में बार्गेनिंग तव्हांजो लीगल राइट आहे, ब्लैकमेलिंग तव्हांजो लीगल राइट आहे। त इहो जेको आहे इन सॼे किसे में उन्हनि जो इहो आहे त हू बाक़ी शयूं पोइ करणु चाहिनि था। जेकॾहिं PTI जो बानी ॿाहिरि आहे त पोइ वधीक PTI खे सहूलियत आहे, जेकॾहिं अंदरि आहे त पोइ इहो एस्टेब्लिशमेंट खे ऐं हुकूमत खे फ़ाइदो आहे। चलो, हाणे असुल में इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कंहिंखे करिणो आहे ऐं ॿिन्ही ॻाल्हियुनि में मतिलबु आहे त हुकूमत छा चाहींदी त अचे ॿाहिरि ऐं उहो कहिड़े बुनियादनि ते अचे, ऐं एस्टेब्लिशमेंट छा चाहींदी त अचे ॿाहिरि कहिड़नि शर्तनि ते अचे। माना कॾहिं एस्टेब्लिशमेंट खे सूट कंदो त हू ॿाहिरि अचे, कॾहिं हुकूमत खे सूट कंदो त हू ॿाहिरि अचे। मुंहिंजे ख़्याल में इहो जेसिताईं सेनेट जूं चूंडूं नथियूं थी वञनि उन खां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो महीने अधु ताईं त हुकूमत खे क़तई तौर ते सूट कोन कंदो। हुकूमत खे ऐं उस्तादनि खे बि आउं नथो सम्झां त को सूट करे, छो त जेकॾहिं उस्तादनि खे सूट करे पोइ त हुकूमत जी त का ॻाल्हि ई कोन्हे। असुलु मसइलो जेको हुनजो आहे, जेको मुतालबो पिया कनि, उहो आहे जेके एस्टेब्लिशमेंट आहे न। वे फॉरवर्ड तव्हां छा था ॾिसो हिन जो, मतिलबु कंक्लूजन या क्लाइमेक्स छा था ॾिसो? क्लाइमेक्स त सर इहो मूंखे थो लॻे त PTI जो त इहो ई ज़ोर आहे त ख़ान साहब खे जेको आहे सो रिलीज़ कराइजे। जेकॾहिं उहो न आहे त पोइ PTI खे इंटैक्ट रखणु ॾाढो ॾुखियो थींदो, जेके हुनजा अंदरूनी इख़्तिलाफ़ आहिनि, प्लस इहो त जेको एस्टेब्लिशमेंट जो सॼो प्रेशर आहे हुन ते, त उन जी हूंदे करे PTI पंहिंजे पाण खे अहिड़े नमूने सां नथी वजूद रखी सघे, क़ाइमु नथी रखी सघे। हिकिड़ो त इहा ॻाल्हि आहे। ॿिए पासे हुकूमत जे लाइ जेको इहो आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां,
ॾिसो जेतिरी हिते पॉलिटिकल स्टेबिलिटी थींदी उहा स्टेबिलिटी ई तव्हांखे तव्हांजे मुल्क खे शयुनि खे अॻिते वठी वेंदी ऐं उहे अॻिते वठी वेंदी त पोइ शयूं बहितर तरीक़े सां थींदियूं जेतिरी अनसर्टेनिटी हूंदी ओतिरो ख़ुदि तव्हांजे शयुनि ते तव्हांजे इन सॼे लॉ एंड ऑर्डर ते जेके बि तव्हांजो ऑर्डर्स आहिनि उन्हनि ते को कंट्रोल कोन हूंदो नतीजे में हिकिड़ो वॾो डिसऑर्डर तव्हांखे बदमनी हिकिड़ो तूफ़ान बदतमीज़ी जंहिंखे चइबो आहे उहो क़ीमतूं थींदियूं उन्हनि खां वठी करे जहिड़नि जटनि खां बानीअ पीटीआई खे इन ॻाल्हि जो मतिलबु आहे उहो स्पेस ॾिनो वेंदो त हू इन तरह जो मामिलो करे सघे हिकु दफ़ो त 9 मई ताईं उहो पहुता पर उनखां पोइ जॾहिं खां उनखे पंहिंजा रस्सा छिकिया विया उनखां पोइ असां इन तरह जो वॾो को उन्हनि जो शो ऑफ न ॾिसी सघिया आहियूं न तव्हांजे ख़्याल में त हाणे उहा उन्हनि खे इहो स्पेस ॾिनो वेंदो जेकॾहिं हुन तरफ़ खां इहो फ़ैसिलो रिकन्सिलेशन जो नथो थिए त ॾिसो इन में जीअं उहो सोहेल वड़ाइच जो अचे पियो लॻातार कालम में ते जंहिंमें उनजी हिकिड़ी ॻाल्हि आहे त इन सां ॻाल्हायो ऐं हिनखे आज़ादु कयो ऐं बल्कि हुन त हिकिड़े हुन में लिखियो बि आहे त भई इहो आसिफ़ ज़रदारी साहब ऐं शहबाज शरीफ़ खे उनखे गॾु उते वञी जेल ते लगातार मिलन चलो सांगी साहब तव्हांजी वॾी महिरबानी कुरैशी साहब आपकी बड़ी मेहरबानी नाज़रीन गुफ्तगू तव्हां ॿुधी जेका हिन वक़्तु बानीअ पीटीआई सुन्नी इत्तेहाद काउंसिल उनजा जेके मामला ऐं डिस्टेबलाइज़ेशन इहे सॼा जेके मामला आहिनि उन ते तफ़सीली गुफ्तगू थी बहरहाल मुल्क जे अंदरि सियासी इस्तेहकाम जी ज़रूरत आहे मुल्क जे अंदरि जेका हमाहंगी जी ज़रूरत आहे छाकाणि त मुल्क इक़्तिसादी तरह ते ऐं ॿियनि घणनि हवालनि सां पोलराइज़ेशन जो शिकार आहे अफ़रा तफ़री जो शिकार आहे मुल्क खे हाणे हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो दस्त शफ़ा खपे पंहिंजो जेका मुल्क खे जे अंदरि हिकिड़ी हमाहंगी पैदा थिए ऐं मुल्क जा मामला जेके आहिनि उहे बहितर थिए